जी करबला जे मैदान में अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में 9 मुहर्रम हराम जे हवाले सां अॼु मरकज़ी इमाम बारगाह पीर फ़तेह शाह बुखारी खां जुलूस बरामद थियो आहे, जेको मुख़्तलिफ़ पंहिंजे रूट रस्तनि खां थींदे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवां दवा आहे। ऐं उन हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ाम जेका आहिनि इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि। कश्मीर ज़िले में 2000 पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि, 300 रेंजर जा एहलकार मुक़ररु कया विया आहिनि ऐं कंहिं अणवणंदड़ वाक़े खे मुंहुं ॾियण लाइ 250 पाक आर्मी जा जवान आहिनि जेका उहे तलब कया वेंदा। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कश्मीर ज़िले में 6 मातमी जलूस आहिनि जिन खे हसास करार ॾिनो वियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु सिहत जूं जेकियूं टीमूं आहिनि उहे जलूस सां रवां दवा आहिनि ऐं टाउन अमलो जेको आहे उहो पिणु सफ़ाई करण में मसरूफ़ आहे। ऐं सिंध पंजाब जो जेको सरहदी दंग आहे, सिंध पंजाब बलोचिस्तान देरा मोड़ वटि जेका उते सिक्योरिटी इंतिहाई सख़्तु कई वई आहे। ऐं कश्मीर शहर तरफ़ जेका ईंदड़ वेंदड़ जेका रस्ता आहिनि उते एहलकार मुक़ररु कया विया आहिनि जेका सिक्योरिटी जे हवाले सां ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। जी।